अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां। पहिरीं अव्वल हिकु नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर पारां ईरान सां मुआहिदे ते अॼु सयूं थियण जो ऐलान। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त मुआहिदो थींदे ई हुर्मुज़ वारो लंघ सभिनी लाइ मुकमल तौर खुली वेंदो। उमीद आहे त इहो सॼो अमल जल्द ऐं आसानी सां मुकमल थी वेंदो। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान ऐं विच ओभर सां मुस्तक़बिल में गॾिजी कम करण जा मुंतज़िर आहियूं। जेकॾहिं मुआहिदो न थियो त असां वटि आख़िरी ऐं फ़ैसिलाइतो मुतबादिल रस्तो मौजूद आहे। ईरानी क़यादत अमरीका सां मुआहिदे ते अॼु सयूं थियण जी तरदीद करे छॾी। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बाक़ाई चयो आहे त अमरीका ईरान मुआहिदे ते सयूं अॼु न थींदियूं। मुआहिदे ते सयुनि लाइ दुरुस्त वक़्त जो इंतज़ार करणु घुरिजे। हुर्मुज़ वारे लंघ जो इंतज़ाम माज़ी खां मुख़्तलिफ़ हूंदो। ईरानी फ़ौज चयो आहे त डोनाल्ड ट्रम्प पंहिंजी सालगिरह ते मुआहिदे ते सयूं करे उन ॾींहुं खे यादगार बणाइण थो चाहे। अॼु मुआहिदे ते सयूं न करण बाबति अमरीका खे ॿुधाए चुका आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद मुआहिदे ते सयन जो वक़्तु वेझो थियण तारीख़ी लम्हो आहे। आलमी दुनिया जूं नज़रूं इन वक़्तु पाकिस्तान में आहिनि। इन बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कश्मीर में जारी बेचैनी सां कश्मीर काज़ ऐं पाकिस्तान खे नुक़सान पियो पहुचे। सूरत हाल दुश्मन अंसरनि भारत ऐं इसराइल जे गठजोड़ खे फ़ाइदो पहुचाइण जो मौक़ो ॾेई रही आहे। समूरनि एहतजाज कंदड़नि खे अपील थो करियां त एहतजाज पुरअमन नमूने ख़त्म कनि। सियासी शिकायतनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी, आइनी ऐं पुरअमन तरीक़े सां कढणु घुरिजे। ईरानी हुकूमत शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनई जी तदफ़ीन जी तारीख़ जो ऐलान करे छॾियो। ईरानी मीडिया मुताबिक़ 4 ऐं 5 जुलाई ते शहीद खामनई जी अलविदाई तक़रीब मुनक़िद कई वेंदी। 6 जुलाई तेहरान, 7 जुलाई ते क़ुम ऐं 9 जुलाई ते मशहद में आयतुल्लाह खामनई जी जनाज़े नमाज़ अदा कई वेंदी। शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनई जी तदफ़ीन 9 जुलाई ते इमाम रज़ा जे रोज़े में कई वेंदी। गाज़ी अहमद वेझो धुरनि में कारियुनि जी तकरार तां हिकु ॼणो गोलियूं हणी क़तल। ॻोठ शहनशाह जे जतोई धुरनि में झेड़ो, फायरिंग में अरबाब जतोई सख़्त ज़ख़्मी, अस्पताल में दम ॾिनाई। वारस में चवणु आहे त जवाबदारनि औताक ते हमलो करे असांजे हमप्राह खे क़तल कयो आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कुनरी वेझो अधरोट शख़्स घरबातनि खां नाराज़ थी आपघात करे छॾियो। सोरा वाटर वारे इलाइक़े में सिको कोली जो वड़ सां फाओ खाधल लाश मिलियो। पुट किरशन जो चवणु आहे त वालिद तमामु घणो शराब पीअंदो हो। मना करण ते हुन इंतहाई क़दम खयो आहे। घोसपुर में बदअमनी बरक़रार, घरभाती अर्गमाल लखे रुपयनि जो धाड़ो। मोचीपाड़े में हथियारबंदनि जे मंज़ूर सुमरे जे घर में घिड़ी फुर लुट। हथियारबंद घरभातियुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए लखे रुपयनि रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी फरार। धाड़े जी वारदात बाद शहर में ख़ौफ़ मुतासिरनि ऐं शहरनि पारां फुर थियल सामान वापसि कराइण जो मुतालबो।